अस्सलाम वालेकुम दोस्तों, ZAB TV सां गॾु मां आहियां तव्हांजो पंहिंजो ज़ुल्फ़कार बुर्दी। अॼु मूंसां गॾु आहे हाजन प्रेमी, असांजो प्रिय प्यारो दोस्त, तकरार जो सजावल ख़ान। सजावल नवाब ख़ान तकरार में त सदाईं हिक ॿिए जे साम्हूं हूंदा आहिनि, विढ़ंदा रहंदा आहिनि, पर बहसियत अदाकार जे उहो असांजो पंहिंजो कमु आहे। बहसियत दोस्त जे असां पाण वॾा बहितरीनु दोस्त आहियूं। हाजन, तुंहिंजे लाइ मुंहिंजे यूट्यूब चैनल ते इलाही सातरा सलाम मिलिया आहिनि ऐं मां पंहिंजे ॾिसंदड़नि जो इहो अहसान, इहो थोरो इहा अमानत तव्हां कोशिशि कंदो आहियां त हर आर्टिस्ट ताईं पहुचायां। पोइ दफ़े यार सां रफ़ीक ज़ऊं साहब खे सलाम पहुचायासीं, हिन दफ़े तव्हांखे सलाम पहुचाईंदासीं। वरी लिस्ट आहे मूं वटि जी, ऐं तव्हांखे इहे सलाम बाहिफ़ाज़त बाअमानत पहुचाईंदासीं। मोहम्मद बख़्श तव्हांखे सलाम चया आहिनि। ग़ुलाम क़ादिर चाचर साहब तव्हांखे सलाम चया आहिनि। उमीद अली शाह साहब तव्हांखे सलाम चया आहिनि। नज़र मोहम्मद बलोच साहब तव्हांखे सलाम चया आहिनि। अमीर सोलंकी उबावड़े खां उन बि तव्हांखे सलाम चया आहिनि। सक़ाफ़त ऑफिशियल यूट्यूब चैनल आहे, उन बि तव्हांखे सलाम चया आहिनि। अमीर बख़्श बुर्दी जा सलाम क़बूल कयो। वसीम लाशारी स्पेशली तव्हांखे सलाम चया आहिनि। भाकुर पाए सलाम वसीम लाशारी साहब, वॾी महिरबानी। ऐं जंहिंखे चवां प्रिंस जमायत बलोच, उनजा बि सलाम क़बूल कयो। मुजाहिद सुमरू तव्हांखे सलाम चया आहिनि। सोडल गबोल सलाम चया आहिनि। मोहम्मद बश ख़ासकली साहब, मज़र बुगियो साहब तव्हांखे सलाम चया आहिनि। ऐं शोएब ऑलराउंडर यूट्यूब चैनल आहे, उन बि सलाम तव्हांखे चया आहिनि। JS राठौड़, जयशंकर राठौड़ बिल्कुलु ख़ासि जो दोस्त आहे, उन बि तव्हांखे सलाम चया आहिनि। उज़ैर जागीरानी साहब, शरीफ़ मोहम्मद शेख साहब तव्हांखे सलाम चया आहिनि। आरिफ़ काज़ी सखर खां, उन बि तव्हांखे सलाम चया आहिनि। ऐं मौलवी हसन जत साहब तव्हांखे सलाम चया आहिनि। शौकत अली तव्हांखे सलाम चया आहिनि। ग़मशाद जोखे जा सलाम क़बूल कयो तव्हां। ऐं साईं रखियो लोर, उन बि तव्हांखे सलाम चया आहिनि। इमदाद भयो जा सलाम क़बूल कयो। ऐं कौसर कार्टून स्टोरी, इहो यूट्यूब चैनल आहे, उनजा बि तव्हांखे सलाम आहिनि। ऐं सोबदार गबोल साहब तव्हांखे सलाम चया आहिनि। जुनेद जोकियो, उन बि तव्हांखे सलाम चया आहिनि। जुनेद ॾाहिरी बि तव्हांखे सलाम चया आहिनि। ऐं ॿियो आहे बाबा मदीना, मशहूरु बाबा मदीना मुनवरा खां, उन बि तव्हांखे सलाम चया आहिनि। माशूक अली गाओ साहब जा सलाम क़बूल कयो। प्यार अली कदकोट खां, उन बि तव्हांखे सलाम चया आहिनि। ऐं सिफ़त अली खोसो साहब, मोहम्मद मूसा गांचो साहब जा अकरो खां, उन तव्हांखे सलाम चया आहिनि। ऐं मुशरफ कोराई साहब जिदे खां, उन बि तव्हांखे सलाम चया आहिनि। ऐं अलाह ॾिठो सियाल मीरपुर माथिले खां, उनजा बि सलाम क़बूल कयो। ज़ुल्फ़ अली जलबानी साहब तव्हांखे सलाम चया आहिनि। फ़िरोज़ गुल मंगसी मोरे खां तव्हांखे सलाम चया आहिनि। माशूक लुंड जा सलाम क़बूल कयो। रशीद अहमद बोज़दार मीरपुर माथिले खां, उन बि तव्हांखे सलाम चया आहिनि। फ़हीम रहमान जा सलाम क़बूल कयो। मोहम्मद सलीम जतोई झोक शरीफ़ खां, उन बि तव्हांखे सलाम चया आहिनि। ज़ुबैर अब्बासी जा सलाम क़बूल कयो। अब्दुल्ला जाड़ो, उन जा बि सलाम क़बूल कयो। शरीफ़ मोहम्मद शेख लाल बख़्श जिदे खां, उन बि तव्हांखे सलाम चया आहिनि। नवीद अली भंड साहब जा बि सलाम क़बूल कयो। साजिद अली जा सलाम क़बूल कयो। लाला तालिब ख़्वावड़ घोटकी खां, उन बि तव्हांखे सलाम चया आहिनि। ऐं अहसान अली कराची खां, उन बि तव्हांखे सलाम चया आहिनि। कामरान अली बहलीम, उन जा सलाम क़बूल कयो। मुंतज़र कलवड़, उन जा बि सलाम क़बूल कयो। ऐं हुनजो सौटु आहे आज़ान कलवड़, उन जा बि सलाम क़बूल कयो। महमूद जूने जो, उन जा सलाम क़बूल कयो। मींहं ॾिनो सहतो, उन जा सलाम क़बूल कयो। रब नवाज़ ऐं इमरान अली बखराणी, उन बि तव्हांखे सलाम चया आहिनि। ऐं शायद परदेसी सऊदी खां, शायद परदेसी सरदार रहमान ज़ंगियाणी वर शहर खां, उन बि सलाम तव्हांखे चया आहिनि। फारूक शेर साहब जा सलाम क़बूल कयो। सिकंदर बुरफ़त तव्हांखे सलाम चया आहिनि। नवीद अली भूरी पावर, उन बि सलाम तव्हांखे चया आहिनि। हिम्मत अली लागारी साहब तव्हांखे सलाम चया आहिनि। लियाकत अली साहब तव्हांखे सलाम चया आहिनि। हाफ़िज़ निसार अहमद चन्ना साहब तव्हांखे सलाम चया आहिनि। साजिद अली कामरान ॾाहिरी तव्हांखे सलाम चया आहिनि। अल्लाह ॾिठो चांग पक्का चांग खां, उन बि तव्हांखे सलाम चया आहिनि। ख़ालिद हुसैन शाह साहब तव्हांखे सलाम चया आहिनि। तनवीर चांडियो साहब तव्हांखे सलाम चया आहिनि। ऐं तव्हांजे भाणे जे शमन तीवणे बि तव्हांखे सलाम चया आहिनि। ज़ुल्फ़कार साहब, लख एहसान अव्हांजा जो असांखे संगतनि जो सनीहो पहुचायो। मोहबतूं उन असांजे ॾिसंदड़नि जेके असां सां बेइंतहा मुहबत था कनि। अञा ॿ नाला आहिनि। दुबई खां सरफराज़ भुट्टो साहब तव्हांखे सलाम चया आहिनि। आरिफ़ अली तव्हांखे सलाम चया आहिनि। सरफराज़ मेमन साहब तव्हांखे सलाम चया आहिनि। कवेल बुक्टी कच्छी केनाल बलूचिस्तान खां, उन तव्हांखे सलाम चया आहिनि। किश्वर वाघवाणी साहब इंडिया खां तव्हांखे सलाम चया आहिनि। ऐं मीर शहबाज़ हालेपुट, उन तव्हांखे सलाम चया आहिनि। सादिक लगारी साहब फुल शहर खां,
उन बि तव्हांखे सलाम चया आहिनि। सदाम समूह साहिबु ऐं ग़ुलाम सिंह जट साहिबु तव्हांखे सलाम चया आहिनि। ऐं रहम अली ख़ासि अली साहिबु तव्हांखे सलाम चया आहिनि। अयाज़ अली हालो मंज़ूर आबाद खां उन बि तव्हांखे सलाम चया आहिनि। शहदाद कोट खां मीर मोहम्मद भट्टी साहिबु तव्हांखे सलाम चया आहिनि। तनहा तारिक तव्हांखे सलाम चया आहिनि। ऐं प्रिंस जमायत अली जा सलाम तव्हां क़बूल करे चुका आहियो। हाणे तव्हां संग सां गुलकार ॻाल्हि पे कईसीं पाण त इहे हिननि जूं मोहबतूं आहिनि। न त असां आर्टिस्ट आहियूं, पंहिंजो कमु था कयूं पिया, कमु कयो हलिया था वञूं, इहा असांजी रोज़ी बि आहे ऐं प्रोफेशनल बि आहे असांजो। पर ही माण्हू पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी ड्रामो ॾिसनि था, टीवी तां हलियो थो वञे, यूट्यूब ते ॾिसनि था, पंहिंजे हड़ा वड़ा ख़र्च करे ऐं उहो असां सां एॾी लाज़वाल मोहबत था रखनि जो असांजी हर क़िस्त हू ॾिसनि था शौक़ सां ऐं उन में ड्रामे में समाइजी था वञनि, हर किरदार खे हुननि जी नज़र आहे। ऐं ईअं खणी चइजे त इहे असांजा बहितरीनु रहनुमा आहिनि जेके असांजे फ़न में इज़ाफ़ो बि कनि। बिल्कुलु असांजूं उणायूं खामियूं चङायूं सलाहूं बि ॾींदा ऐं मुख़्तलिफ़ राया प्रोग्राम खे सुठे करण लाइ, असांखे पंहिंजी अदाकारी में निखाराइण जे लाइ इहे असांजा बहितरीनु सलाहकार ऐं बहितरीनु इस्लाहकार आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु ऐं इन्हनि साईं असां आहियूं, इन्हनि जूं मोहबतूं आहिनि जो असांखे यादि कनि था, असांखे सनिया मोकिलिनि था, सलाम मोकिलिनि था। जिन दोस्तनि मूंखे सलाम मोकिलिया आहिनि मां तहे दिलि सां उन्हनि जो शुक्रगुज़ार आहियां ऐं सभिनी दोस्तनि खे मां दिलि सां वालेकुम अस्सलाम चवां थो। अवां जूं लख मोहबतूं जो अवां सां असांजो साथ ॾियो था, असां सां मोहबत कयो था, असांजे न्यापा सलाम मोकिलियो था। इहे मोहबतूं अवां जूं विसरण जहिड़ियूं न आहिनि। असांखे हमेशह यादि रहंदियूं। तव्हांजो प्यारु असांजी सिरत। थैंक यू भाॼन, थैंक यू, महिरबानी।